हमारे आगाही ॾियूं पिया। अहम ख़बर है कराची में IG सिंध मुश्ताक महर के उहदे तां हटायो वियो आहे। अहिड़ो नोटिफिकेशन पिण जारी कयो वियो आहे। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं मुश्ताक महर के एस्टेब्लिशमेंट डिवीज़न में रिपोर्ट करण जी हिदायत कई वई आहे। डॉक्टर कामरान अफज़ल के वक्ती IG सिंध मुक़ररु कयो वियो आहे। अहम ख़बर है तव्हांखे ॾियूं पिया। IG सिंध मुश्ताक महर के उहदे तां हटायो वियो आहे। नोटिफिकेशन भी जारी किया वियो आहे। मुश्ताक महर के एस्टेब्लिशमेंट डिवीज़न में रिपोर्ट करण जी हिदायत कई वई आहे। डॉक्टर कामरान अफज़ल के वक्ती IG सिंध मुक़ररु कयो वियो आहे। तव्हांखे ॿुधायूं पिया। अहम ख़बर है IG सिंध मुश्ताक महर के उहदे तां हटायो वियो आहे। नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। मुश्ताक महर के एस्टेब्लिशमेंट डिवीज़न में रिपोर्ट करण जी हिदायत कई वई आहे। मांखे आगाही पिया। ब्रेकिंग न्यूज़ है कराची में IG सिंध मुश्ताक महर के उहदे तां हटायो वियो आहे, जंहिंजो नोटिफिकेशन पिण जारी कयो वियो आहे। डॉक्टर कामरान अफज़ल के वक्ती IG सिंध मुक़ररु कयो वियो आहे।